राजी सिंध के मकानी चूंडन के पहिरें मरहले में 4 डिवीजन के 14 ज़िलन में पोलिंग जो अमल जारी है। इन वक्त कंदकोट में असा के वीडियो लिंक से ज्वाइन किया है हफीज़ मलिक। जी हफीज़, ज़िलन जी कश्मीर कंदकोट ज़िले में भी मकानी चूंड के पहिरें मरहले में चूंड अमल वो जारी है। कंदकोट के 16 वार्ड में 4 वार्डन ते पीपुल्स पार्टी ऐं उनजा हिमायती उम्मीदवार उहे बिना मुकाबले कामयाब थियन, जॾहिं त 12 वार्डन ते कंदकोट में चूंड अमल वो जारी है। सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम एसएसपी अमजद शेख पारा किया विया आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते पुलिस रेंजर्स जा जेके एहलकार उहे भी मुक़रर थियल आहिनि। जॾहिं त कंदकोट में जेकी पोलिंग स्टेशनूं आहिनि ऐं उते वोटरनि जो हिकिड़ो वॾो अंग उहो मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ पोलिंगनि ते झेड़ा भी थिया आहिनि। वार्ड नंबर 10 ते जेको आहे जेयू आहे ऐं पीपुल्स पार्टी जे हिमायतियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। जिते जेको आहे 10 ॼणा त उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके वार्ड आहिनि ऐं उते चूंड अमल जारी आहे। कंदकोट में जेके पोलिंग जेके जारी आहिनि, जन जन वार्डनि ते इलेक्शन थी रही है, उनमें वार्ड नंबर 1 आहे, वार्ड नंबर 4 आहे, वार्ड नंबर 2 आहे ऐं अहिड़े रीत वार्ड नंबर 6 आहे, वार्ड नंबर 8 आहे ऐं उन सां गॾोगॾु वार्ड नंबर 11, वार्ड नंबर 12, वार्ड नंबर 13, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15 ऐं वार्ड 16 ते उहे चूंडूं थी रहियूं आहिनि। ऐं पोलिंग स्टेशन ते अवाम जो हिकिड़ो वॾो अंग मौजूदु आहे, हू वोट ॾियण लाइ आया आहिनि। ऐं कंदकोट जा जेके 12 वार्ड आहिनि उते सिधे रीत पीपुल्स पार्टी ऐं JUF जे उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। जॾहिं त हिकिड़ी जेको आहे तक आहे उते जेको आहे त जेके मुक़ाबिलो आहे उहो पीपुल्स पार्टी, क़ौमी अवामी तहरीक ऐं उन सां गॾोगॾु JUF उहे भी मैदान ते लथल आहिनि। वार्ड नंबर 6 ते पीपुल्स पार्टी JU आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे आज़ाद उम्मीदवार उहो भी मैदान ते लथल आहे। अहिड़े रीत वार्ड नंबर 13 आहे, उते पीपुल्स पार्टी ऐं JU आहे जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार आहे, उन विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। अहिड़े रीत जेको आहे त वार्ड नंबर 14 ते पीपुल्स पार्टी जे मुख्तियार अहमद सोरियानी ऐं JU जे इकबाल सुंदरानी विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। वार्ड नंबर 15 ते हाफ़िज़ रबनवाज़ जो पुट आहे JUF पारां सिजाद चाचड़, उनजो मुक़ाबिलो अब्बास सां थी रहा है जो पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार है। वार्ड नंबर 16 जो है उते जो सरदार तेखां तेगानी जो पुट है जहांगीर तेगानी, वो मैदान ते लथल है। संदस जे मद मुक़ाबिल अगूणो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन राशिद खान सुंदरानी पीपुल्स पार्टी पारां वो संदस जो मुक़ाबिलो करे रहियो है। जॾहिं त वार्ड नंबर 10 ते पीपुल्स पार्टी जे एहसान मलिक ऐं JUF जे शौकत मलिक विच में वो मुक़ाबिलो हलंदड़ आहे।